असां बि हिकु मां या सोणी पारस ऐं हिन वक़्तु असां जौहर स्क्वायर में मौजूदु आहियूं ऐं आपा शबीरा चना जेका असांजे लाइ रोल मॉडल ऐं लेजेंडरी आर्टिस्ट जेका अॼु जेको आहे सो लॻभॻि 8:30-9 वक़्तु थियो हुयो ऐं हिन फ़ानी दुनिया खे छॾे असां सभिनी खे छॾे ज़ाहिरी तौर ते असां खां विछड़ी वई ऐं जेके माण्हू इलाही ॾींहंनि खां फेक ख़बरूं पखेड़नि पिया मूं ज़रूरी सम्झो इहो त जेन्युअन जेका ॻाल्हि आहे जॾहिं सच जे न थिए थो जॾहिं का हक़ीक़त हुजे थी उहा माण्हुनि ताईं पहुचे ऐं हिन वक़्तु असां हुननि जे घर जे भरिसां ई मौजूदु आहियूं। सोहराब अली गुल ऐं जेतिरा बि आर्टिस्ट आहिनि जेतिरा बि डायरेक्टर्स आहिनि उहे सभु हिते मौजूदु आहिनि ऐं पर हुननि खे सैरत खाने में खणी विया आहिनि उते हुननि जो गुस्सो थींदो आहे। सुभाणे ज़ोहर जे नमाज़ खां पोइ जेका आहे जनाज़ नमाज़ थींदी ऐं मूं सोचियो त इहो जेको सच आहे इहो तव्हां ताईं ज़रूरु पहुचे। महिरबानी दुआ कजो अलाह साईं उन्हनि खे जन्नत में जॻह ॾे।